रबू रुस्तम जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो यार। ॾुख त हिन ॻाल्हि जो आहे त पुलिस कुझु बि कोन थी करे ऐं वलीदाद वारनि उन्हनि खे हद खां वधीक पैसा खाराए छॾिया आहिनि ऐं अञा ताईं सौट जो लाश बि कोन थो मिले। का ख़बर ई कान थी पए त सौट जो लाश अलाए किथे गुम कयो अथऊं। रबू संभाल पाण खे। जॾहिं मुसीबत ईंदी आहे त चइनी तरफ़नि खां विकोड़े वेंदी आहे। अलाह कंदो का न का सणाई ज़रूर थींदी। कुझु ॼाण सुञाण वारा आहिनि, सूबेदार खे मथां चवरायां थो। जेतिरो जल्द थी सघे यार इहा असां मथां भलाई कर। इहो तुंहिंजो थोरो ज़िंदगी भर मल्हाए सघंदासीं। मुंहिंजो को बि थोरो न थींदो। रुस्तम जा मूं मथां अलाए केतिरा थोरा आहिनि ऐं जे मूं उन जे लाइ कुझु कयो त उहा वॾी ॻाल्हि न आहे। तव्हां सूबेदार मथां ज़ोर वधायो ऐं हेॾा असां पंहिंजी कोशिश में आहियूं। जेकॾहिं पलांज में वलीदाद खे लटाए विधोसीं न त इहो मौलादाद असांजे अॻियां गौरी बि न थींदो। जेकॾहिं वलीदाद रुख चढ़ी वियो न धूड़ थी वेंदो। पंजनि जो मौत हियो ॾाढो थो हुजे यार। इन खां वधीक ॾुख सौट जो लाश न मिलण आहे। वलीदाद त असां खां पंजनि खे कफन ॾियण जो बि हक़ खसे छॾियो आहे। न ॼाण त सौट खे कहिड़ी बेदर्दी सां मारियो हूंदो। हिम्मत न हार रबू, पंहिंजो पाण खे संभाल। असां तोसां गॾु आहियूं। जेकॾहिं तूं बाहि जे मच में उछलींदे न कभी पेर पोते कोन हटाईंदुसि। पर यार तूं पाण खे संभाल। तुंहिंजो शक ऐं तुंहिंजी कावड़ ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मथां वधंदी थी वञे। इन जो कारण बि तूं ही रानी। पंहिंजो रवैयो सुधार, मुंहिंजो शक ख़त्म थी वेंदो। छा कयां अहिड़ो जो तुंहिंजो शक मुंहिंजे मथां ख़त्म थी वञे? रानी तूं मूंखां वधीक पंहिंजे भाइरनि खे पंहिंजो सॼण सम्झंदी आहीं। हू तुंहिंजा दुश्मन आहिनि पर मुंहिंजा त भाइर आहिनि न। ऐं तूं चाहींदो त तुंहिंजे करे मां पंहिंजे भाइरनि खे पंहिंजो दुश्मन बणाए छॾियां। हू ज़ालिम आहिनि रानी, ज़ालिम। ऐं ज़ालिम कंहिंजा बि भाइर न आहिनि हूंदा। हिन वक़्तु मुंहिंजूं ॻाल्हियूं तुंहिंजे दिमाग़ में नथियूं वेहनि पर वक़्तु अचण ते रानी तोखे सभु ख़बर पइजी वेंदी त तुंहिंजो केरु दुश्मन आहे ऐं केरु सॼण। तूं सचो है रुस्तम, न मां तोखे समझी सघियसि न ई पंहिंजे भाइरनि खे। तोखे त घुमाए वेठी आहियां पर हाणे तुंहिंजी औलाद खे बि न बचाए सघंदसि। राति राति सम्झ में नथी अचे त कहिड़ो रुख कयां। वञा त केॾांहुं वञा, कंहिंजे दर वञा। मुंहिंजे लाइ त सभु रस्ता ई बंदि थी विया आहिनि। न जानू न, मां रेस खे ज़हर कोन ॾींदसि। मारिया मूं तोखे पहिरीं बि चयो जेकॾहिं तूं मूंखे कसम ॾींदीअ त इहो कमु तोखे हर हाल में करिणो पवंदो। हाणे तव्हां कसम खणी चुको आहियां। जो सोची आहे त पहिरीं सोची आहे। हाणे तोखे कमु करिणो पवंदो, ज़रूरु करिणो पवंदो। जानू तो त वाइदो कयो न त तूं मूंखे कोन मारींदे। पर जॾहिं मां रेस खे ज़हर ॾिनो न त उनजे खून जे केस में मूंखे माराए छॾींदे। मारिया तोसां इहो बि वाइदो थो कयां त रेस जे खून जो इल्ज़ाम तुंहिंजे मथां न लॻंदो। ज़हर मां ॾींदसि
ऐं उन जे खून जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां न ईंदो। इहो कीअं थो थी सघे? इहो मुंहिंजो कमु आहे। पर जेसि ताईं मूंखे यकीन नथो अचे इहो कमु मां कोन कंदसि। मारा तोखां यकीन कीअं ॾियारियां जॾहिं त कसम खणी चुको आहियां। अञा बि तोखे मुंहिंजे कसम ते यकीन नथो अचे त पोइ छा कयां? जानू तो मथां एतबार करण बस यार बस। अब जानू मूंखे हां क्षमा न कढ। तुंहिंजे चवण ते मूं भले साईं जा हथ रखियो आहे। हां जो तूं फिरंदी आहे न इहो बि मूं कसम खयो आहे त ज़िंदा तोखे हां कोन छॾींदी। ठीकु आहे जानू, मां रेस खे ज़हर ॾींदसि, पोइ भले वो मरे त मरे, पर तूं पंहिंजो वाइदो निभाइजां। मारिया रस मरंदो ज़हर वठ त सही। चाह में या खीर मिलाए ॾियणो। रब्बा अञा हिनखे ज़िंदा रखे थो। हणोस गोली कयोस पूरो लाश जा टुकर टुकर करे मच्छर जी टोकरी में विझी वलीदाद न मोकिलियोस। तो ख़बर पए वलीअ खे त ॿियनि जे मथां ज़ुल्म करण जो अंजाम छा थींदो आहे। बाबा हिनखे मारे हिन जो लाश वलीदाद ॾांहुं मोकिलींदासीं न तॾहिं बि वलीदाद मथां को बि असर न पवंदो। जेकॾहिं वलीदाद खे गोॾनि भर झुकाइणो आहे न त उनखे मौलादाद जो लाश तोहफ़े में ॾियणो पवंदो। हो वलीदाद मौलादाद खे कच्छ मां कढे ई कोन थो। पोइ तव्हांखे हथियो किथां ईंदो? चाचा मौलादाद खे वलीदाद कच्छ में विहारी या बगल में या वरी बात में लिकायस। मूंखे कसम ना रुस्तम जे खून जो वलीदाद जूं वाछूं तीरे मौलादाद खे खरीदुसि। चाचा बाबा कुछ नहीं सब्र कर। पोइ कात तुझे हथ में हूंदो। मौलादाद खे तो अॻियां अॾीअ ते लेटाईंदासीं। उनखे डब्बा डब्बा करे पोइ वलीदाद अॻियां उछलाइजाए। पोइ मुंहिंजे दिल ते छंडो पवंदो। इहो कमु मूंखे जल्दी करे ॾियो। जेकॾहिं तो मूंखे इहो कम न करे ॾिनो न समझ जाए त तूं मुंहिंजो पुट ई नहीं। अदा कुछ भी कोन कयो, कुछ भी न। जेको कुछ करणो पवंदो मूंखे ई करणो पवंदो। काॾे अरबेली खे किथे लिकायो अथनि इहा ख़बर सावण खे पवंदी ऐं मां इन सावण खे ॿधी खणी थो अचां। हाँ हाँ वञ सावण खे वञी ॿधी खणी अच। सावण अगड़ियुनि जो गुॾो आहे न। तूं वेंदे ऐं सावण खे ॿधी खणी ईंदे। इगड़ियुनि जो गुॾो त छा भल फौलाद जो माण्हू बि हुजे न। मुंहिंजे इश्क जी बाहि अॻियां वरी पुरज़ा पुरज़ा थी। बेवकूफ़ न थी मौलादाद, बेवकूफ़ न थी। हिनमहिल रब सां गॾु जबल बि आहे ऐं इहे ॿई असांजे रत जा प्यासा आहिनि, रत जा प्यासा। जेकॾहिं तूं इहे पंहिंजो होश विञाए ॿाहिरि निकिते न त गोलियुनि सां सीनो परूण करे छॾींदई। मारे विझनि, भली मूंखे मारे विझनि,
पर मां हिते वेही अरबेली जो इंतजार कोन कंदुसि या त रब्बू जबल ऐं सावण खे मारे अरबेली खे वठी ईंदुसि या त पोइ विढ़ंदे विढ़ंदे मरी वेंदुसि पर हाणे मां हिते वेही अरबेली जो इंतजार नथो करे सघां। अरे मां तोखे कीअं समझाया तुझे अकुल खां कम वठ सब्र कर ऐं मुनासिब वक्त जो इंतजार कर। ना दा न बुज़दिलनि जी हिते वेही इंतजार कोन कंदुसि। छा सम्झी मुंहिंजी अरबेली त हुनजो मौलादात बुज़दिल थी वियो ऐं दुश्मन खां मूंखे छॾाए बि कोन सघियो। न दा न रोक मूंखे न रोक। त पोइ ठीकु आहे हल मां तोसां गॾु तुंहिंजे अॻियां अॻियां थो हलां। जीअं पहिरीं गोली अचे न त उहा मुंहिंजे सीने में लॻे ऐं पोइ तूं ॼाण ऐं तुंहिंजी अरबेली ॼाणे। हल पाराए पंहिंजे हथनि सां पंहिंजे वॾे भाउ खे कफन पोइ तूं ख़ुशि थींदे न। हल हिन चरे खे केरु सम्झाए यार केरु सम्झाए हिनखे। हे हालत ॾिस रब्बो जा कम त ॾिस न ही को तरीक़ो आहे ही को ॻाल्हि आहे सम्झ में अचे न कोन थी जेको हिन महिल शादी कंदुसि रुस्तम दरवाजा तनो खयो कोन्हे को वली दादा वारनि जूं बंदूकूं जा बारूद भरिया पिया आहिनि। हा अहिड़ी हालत में विहाउ कीअं थींदो ॿुधायो। थधो थी थधो नहीं रबू शादी तो करे नहीं वरी काज जूं रस्मूं बस टिन शायदनि जी मौजूदगी में निकाह कंदो। अरबेली भली तव्हां वटि हुजे मां सिर्फ़ निकाह करण थो चाहियां। तबराई हाणे टूटो वारो आहे। समझा थी समझा तू मत कर। रब्बू अरबेली तुंहिंजी आहे ऐं असीं तोखे ॾींदासीं। छा तोखे असांजी ज़बान ते एतबार न आहे छा? ॻाल्हि बेएतबारी जी न आहे तव्हां मथां मूंखे पूरो पूरो एतबार आहे। जेकॾहिं एतबार आहे त पोइ तकड़ छाजी आहे? तकड़ इन्हीअ करे आहे त मौलादाद ऐं वलीदाद तव्हांखे ॻोल्हण लाइ ज़मीन आसमान हिकु कयो था अथनि। ख़ुदा न करे जेकॾहिं तव्हां वलीदाद जे रुख चढ़ी वियो त पोइ त मारे छॾींदो असांखे। असीं त मरी वेंदासीं हमज़ा। वली दादा वारा असांखे मारे छॾींदा। ओ मुंहिंजा प्यारा हमज़ा छा थींदो असांजो? हाणे माठ कयो खणी माठ कयो नथा ॻाल्हि ॿुधो नई वरी ॻाल्हि था सम्झो खणी था ॿकट कयो। सम्झी त वियासीं तो न मारे छॾींदो। कुछ ॻाल्हि सम्झण जी कयो। वली दादा वारा अलबेली खे वठी मौला दादा सां निकाह कराए छॾींदा। जेकॾहिं अलबेली जो निकाह पियल हूंदो न निकाह मथां निकाह कोन पवंदो। पोइ मां कोर्ट में वञी सघां थो अरबेली खे हासिल करण लाइ। हीअ त ॻाल्हि गांठ में पइजी वई। छा खे छॾ छॾ भई हेॾे हमज़ा मुझे हाणे दिमाग़ कम करण छॾे ॾिनो आहे। हाणे तूं ई कुझु सोच त कबो छा? जेकॾहिं अरबेली जो निकाह थी वियो ऐं असां वली दादा वारनि हथ अची वियासीं न त पोइ तॾहिं त सिधी 16 बंदूक ठका कराईंदा। निकाह न थियो न त वली दादा इन आसरे असांखे जिंदा छॾे ॾे। इन करे फिलहाल हिनखे हा करे नथो ॾे वापसि मोटायूं था। ठीकु आहे हमज़ा पोइ पाण अकेला में वेही सोचींदासीं त छा करिणो आहे। हले अबा रबू असांखे तुंहिंजो रिश्तो क़बूल आहे। असांखे बसि 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे। भाई सत भिराई 2 ॾींहं 2 ॾींहं न थे। अचिजे भले अचल हल रे
ॼण कोर्ट जो हुकुमनामो ॿुधाए विया जो हीअ न थिए हिननि खे ख़बर ई कान। माई हिन वक्त सब पान मुसीबत में आहियूं। आमीन। मौलादात पंहिंजा हौशे विञाए वेठो आहे। खुदाए कंदो खुदाए कंदो। जेकॾहिं तूं न मुड़ीअ न ऐं घणी गहल कयई ऐं मौलादात ॿुधी वरितो त बंदूक हणंदे देर कोन कंदई। पोइ देर न कयो चओसि मौलादाद खे तोखे इज्जत सां समझायां पई ऐं तूं समझे कान पई। मूंखे सिर्फ़ ॿ लफ़्ज़ राणीअ सां ॻाल्हाइणा आहिनि तोसां न। ॿ लफ़्ज़ छा तोखे त हिकु लफ़्ज़ बि राणी सां ॻाल्हाइण कोन ॾींदी सही। निकर निकर मां चवां थी निकर हितां न त पुछड़ो करे हितां कढणी सही। वञा थी ईअं हौश न विञाए पंहिंजो। चितो मूंखे तूं थी करी तूं। अड़े जन्नत खुदाए कंदो अञा वधीक छिती थींदी आहे। तूं हीअं कान मुड़दी बि। राणी तो वारी ससु थी चए पई त मां तोखे माफ़ करे छॾियो तूं ॿ पेर भरे पंहिंजे घर अचो। हाणे वेचारो रुस्तम त वियो पर उनजी आख़िरी निशानी न वञण ॾी चाहे। निकर आऊं चवां थी निकर वॾी आई आहे न्यापा ॾियण। वञा थी। राणी मतां हिन ॾाइण जे ॻाल्हियुनि ते लॻी आई। जे घर वेंदीअ न त हू तोखे मारे छॾींदा। भाॼई मां सम्झां थी त मुंहिंजो केरु दुश्मन आहे ऐं केरु सॼण। तूं मूंखे न सम्झाए वञी खॾ में पओ। बाक़ी जेकॾहिं हितां निकिरण जो सोचियो अथई न त टंगू भञी छॾींदी सही। जानू कसम त खयो आहे पर किथे फिरी न वञे। रेसे खे चांहि में ज़हर त मिलाए ॾिनो आहे पर जेकॾहिं रेसे जे मरण खां पोइ जानू फिरी वियो त न जानू कसम खयो आहे ईअं कोन कंदो। रेस सिर्फ पूरो थी वञे पोइ बाक़ी ज़िंदगी जानू जे अज़ाब मां जान छॾाए वेंदसि। ॿियो को बि चारो नाहे। मूंखे माफ़ करे छॾिजांइ साईं। तोसां का बि दुश्मनी नाहे साईं पर मूं लाइ ॿी का वाट बि नाहे। मारिया जी साईं। छा ॻाल्हि आहे जो अॼु छिरकी पई? साईं ॻाल्हि त काई बि नाहे। जानूअ जा एतिरा त ज़ुल्म थियल आहिनि जो कंहिंजो बि आवाज़ ॿुधां थी त छिरकी थी पवां। जानूअ खे मां सम्झाईंदुसि तूं तव्हांजे वार जो नालो बि न वठंदो। अलाह कंदो साईं। हेलो ठीक है मां अचां थो ॾिसां थो हिन निमक हराम खे। ये बहावल खाने जी किस्मत आहे या अञा भी मुझी बदकिस्मती हले थी। चइबो त तूं मूंखे गिरफ़्तार करण आयो आहीं सर्च वारंटन सां गॾु। बाल खान मंज़ूर जे मथों हमले जी एफआईआर तहां जे मथों कटराई वई आहे ऐं मुंहिंजे मथों ज़ोर आहे त मां तहां खे साथन समेत गिरफ़्तार कयो।
हाणे तव्हांजो छा इरादो आहे? एफआईआर में जेकॾहिं मुंहिंजो नालो हो त छा तव्हां मूंखे पहिरीं न पिया ॿुधाए सघो? तव्हां कहिड़ी मूंसां चङाई कई आहे? बस हाणे बस, पंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। बावल खान, जे मां पंहिंजे औकात ते अची वञा न, तव्हांखे हाणे जो हाणे लाकअप करे छॾियां। पर मां तव्हां जहिड़े रेस सां दुश्मनी विहारणु नथो चाहियां। 2 ॾींहंनि जी तव्हांखे मोहलत थो ॾियां, ॿाहिरि कोर्ट में पंहिंजी ज़मानत कराए वठो। उन खां पोइ मूंखे मयार न ॾिजो त मां तव्हां लाइ कुझु न आहे कयो। पर इहो मंज़ूर जे पोयां केरु आहे जेको असांखे गिरफ़्तार करण लाइ एॾो ज़ोर पियो लाए? बाबल साईं, ॻोठाण में एफआईआर कटाई हूंदी ऐं सूबेदार पंहिंजी बाहि छंडण लाइ पंहिंजी औकात खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ईअं बि थी सघे थो। तॾहिं त चवां थो बाबल साईं, सूबेदार सां न फिटायो, हुन जे अॻियां दाणू पाणी उछलींदा रहो। कम जो माण्हू आहे, थोरो हथु मथे ते फेरींदासीं न, पुछ लो तव्हांजे कदमनि में किरंदो।